अस्सलामुअलैकुम यारी देख मौजूद दोस्तों कड़ा हाल आहिनि शायो ठीक ठाक अमनुमान तबीयत सेहत ठीक ठाक उम्मीद आहे सब दोस्त ठीक हूंदा दोस्तों अॼु असीं पाण वञी रहिया आहियूं रावलपिंडी अफ्तार पार्टी ते पंहिंजे दोस्तनि सां गॾु अचो त पहिरियां दोस्तनि खे सही कयूं ऐं पोइ पिंडी लाइ रवाना थियूं असीं सभु दोस्त हॉस्टल खां ॿाहिरि अची विया आहिनि हे ॾिसो हाणे सभु तयारियुनि में न आहे ऐं सभु बाइकूं ॻोल्हनि था कहिड़ी किथे बीठी आहे हे ॾिसो हाणे असां रवाना थियासीं पिंडी लाइ असीं हिन वक़्तु रावलपिंडी लाइ रवाना थी चुका आहियूं हिन वक़्तु असीं फैज़ाबाद रावलपिंडी पुॼी चुका आहियूं पर असांजो सफ़र अञा अॻिते आहे पंहिंजो जॾहिं बि जंहिं बि वक़्तु रावलपिंडी वञणु थियो आहे तॾहिं ईअं ई हमेशह असां ट्रैफ़िक में ईअं ई फासी पवंदा आहियूं अञा ट्रैफ़िक मां मस जान छुटी असांजा दोस्त असांखे क्रॉस करे अॻिते हलिया विया का ख़बर न पई कहिड़े तरफ़ ऐं केॾांहुं हलिया विया ऐं दोस्तनि खे कॉल कईसीं ऐं पुछा कईसीं ऐं तव्हीं किथे ऐं केॾांहुं विया हो ऐं संदन ॿुधायो असीं हिन फलाणे हंध ते बीठा आहियूं तव्हांजो इंतज़ारु करे रहिया आहियूं फाइनली पंहिंजे वाइड़नि दोस्तनि खे ॿीहर ॻोल्हे वरितोसीं ऐं मिली वरितोसीं ॾिसो न कीअं तव्हां क़ुर विढ़ंदा ॼणो असां सां हीअ आहे GSQ रावलपिंडी जी गेट समझ रहे हो ना हीअ आहे नम्स यूनिवर्सिटी रावलपिंडी हिन वक़्तु पाण खेर सां पंहिंजी मंज़िल ते पहुची चुका आहियूं साईं सलाम अलैकुम साईं छा हाल आहे ठीक ठाक आवाज़ साईं खेर सां पहुची आऊं वरी ख्वारी खां बाद में पहुता हूं वॾा खपा ध्यान दबाई दी विया पुराण कसम आहे असांखे रस्तो ॾिठल न हो साईं हिते मूंखे साईं ओ साईं एॾी बाइक भॼाई क़ुर साईं मुंडी बि फौजी जहिड़ी आहे शेप बि फौजी जहिड़ो आहे साईं अकुल बि फौजी जहिड़ो आहे गजब बेइज्जती है इलाइक़ो फौजियुनि जो आहे अबा असां पहुची विया आहियूं खेर सां साईं जन हाणे वेठा आहिनि हाणे साईं जन इंतज़ार में अफ़्तारी हिन वक़्तु आज़ान अचण वारे सभिनी खे ढक खुलण जो इंतज़ारु हो रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना नहीं सुके अल्लाहुम्मा तुर्त ताहिरीन गोश्त बाकरीन कुकड़न लजीन हलवल गुदाम कुलाहूं वशीरा व उफराटीन मिनल गिह आमीन आज़ान अचण खां बाद में भाॼियुनि जा ढक सभिनी लाइ खुली विया हिन वक़्तु असांजी अफ़्तारी थी चुकी आहे ऐं असीं हवाल प्रोग्राम करणु लॻा आहियूं ऐं उन दोस्त जी वॾी वॾी महिरबानी जी असांखे इफ़्तारी कराई जंहिंजो नालो आहे असांजो फारूक चांडियो वॾी वॾी महिरबानी साईं रेमंडी कंदो साईं साईं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां अफ़्तार पार्टी करे असांखे हा सॉरी इफ़्तार पार्टी अरे कहना क्या चाहते हो अफ़्तार न हा ऐं साईं फरान परियां वेठो आहे साईं ॾाढो सुकून में अलाए छो लॻे साईं घणो कुझु खाई वियो हेॾे इफ़्तिताही तक़रीब जे लाइ तेलीअ सां थोरो सुकून वठूं हेॾा शोर वग़ैरह ॾिसणो सभु कुझु बाबा पोइ शुरू थींदा साईं वेठो आहे बाक़ी वाह शुरू कयो भला तव्हां साईं बंदि ते हिन घणो खाधो आहे तॾहिं एॾो ॻाल्हाए हा न ॿिन्हिनि घणो खाधो आहे पया कीअं आहिनि लेटिया पिया सॼो ॾींहुं कुझु न खाऊं न पीऊं हिकिड़ो टाइम खाइण पेट भरी सॼो ॾींहुं न खाधे हेॾे मूंखे क़ुर जे मथे ते ॿिन्हिनि खे रोज़ो न वञे मामा केरु आहे इहो गजब बेइज्जती है बड़ा जान बात सर खुद ही हमला कर लो समझ रहे हो ना बशीर खान शेर बुदो था बशीर खान न वो बियो पीछे बियो ट्रियो भी कुछ ना ट्रियो न तो आते तुम तारी करण खां बाद में ऐं कचहरी करण खां बाद में हाणे असांजी पंहिंजी यूनिवर्सिटी जे तरफ़ वापसी आहे असीं हाणे वञी रहिया आहियूं पंहिंजी यूनिवर्सिटी हीअ आहे रावलपिंडी वाह ॾाढो किनो आहे क़ुर कसम आहे हिन वक़्तु असां यूनिवर्सिटी पहुची विया आहियूं
हा दा काले वञी रहिया हुआ अब जीपी ते वञूं था शोभा खेरम दे जी बि दादा एपीएस अली हा चाचो वञे तो चाचा अस्सलाम वालेकुम कोई तो ॾिसाए चाचा खे सलाम कर वाह रमजान है मज़ो ही पंजा क्रिकेट वो रात वाह वाह आईपीएल हले आईपीएल होले पुराना जीबी मीटिंग खत्म थियण खां बाद में पाण वञी रहिया आहियूं हिन वक़्तु पंहिंजो सकाफ़ती रक़्स जमालो हणणु हिन वक़्तु असांजो सकाफ़ती रक़्स हो जमालो लॻंदो ऐं असीं तव्हांखे ॾेखारींदासीं असीं इस्लामाबाद में क़ाइद-ए-आज़म यूनिवर्सिटी में पंहिंजो सकाफ़ती रक़्स कीअं हलाईंदा आहियूं दोस्तों असीं हिन वक़्तु पंहिंजे रूम ते पहुची चुका आहियूं ऐं हुन सां गॾोगॾु असांजो अॼु जो व्लॉग पंहिंजी पुॼाणी ते पुॼी चुको आहे उमेद आहे अॼु को व्लॉग तव्हांखे थोरो इंट्रस्टिंग लॻो हूंदो वधीक ऐं मज़ो आयो हूंदो सिंध सलामत साथ सलामत GSN। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।